बिछवा समेत आसपास जे इलाक़नि में सुई गैस जी लोडशेडिंग जो आज़ार वधी वियो। इलाइक़े वासी काठियुनि ते ऐं छेड़नि ते रद बचाव करण ते मजबूर थी विया आहिनि। स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ख़ाली पेट बिना नाश्ते स्कूल वञण ते कासिर। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, भिटशा समेत आसपास जे इलाइक़नि में सुई गैस की लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो। इलाइक़े वासी काठियुनि ते ऐं छेड़नि ते रत बचा करण ते मजबूर थी विया आहिनि। स्कूली शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ख़ाली पेट बिना नाश्ते स्कूल वञण ते कासिर बणिजी विया आहिनि। भिटशा समेत आसपास जे इलाइक़नि समेत नंढनि वॾनि शहरनि में सुई गैस जो आज़ार वधी वियो आहे। सुई गैस न हुजण करे अक्सर घरनि में काठियुनि ऐं छेड़नि ते रद बचा करण ते मजबूर आहिनि। अहिड़े अमल ते शहर जे सियासी समाजी अॻवान ऐं शहर सुई गैस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सुई गैस जी लोडशेडिंग जो ख़ात्मो कयो वञे। इलाइक़े वासियुनि जी वधंदड़ बेचैनी जेका आहे ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतियात जो दायरो वसी कयो वेंदो। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।